मातली में असां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। म्यूनिसिपल कमेटी मातली जे चेयरमैन हाजी रिज़वान अहमद कायम खान जी हिदायतन ते शहर में ठहंदड़ पेवर ब्लॉक रोड की तमीर जो कम ॿीहर बाक़ायदा तौर ते शुरू थी वियो आहे। कुछ ॾींहं अॻु पेवर ब्लॉक की खोट सबब आर्जी तौर ते कम रोकियो वियो हो, जंहिं करे इलाइक़े के रहवासियों में परेशानी पैदा थी हुई। म्यूनिसिपल ज़रियनि मुताबिक़ हाणे सब ज़रूरी मवाद ॿीहर मौजूद आहे ऐं तमीराती टीमूं तेज़ी सां कम सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि। रोड जे मुकमल थियण सां न सिर्फ़ इलाइक़े जे हुस्न में वाधारो थींदो, पर रहवासी साफ़ पक्को ऐं आरामदार रस्तो हासिल करे सघंदा, जेको रोज़ानी सफ़र लाइ वॾो रिलीफ साबित थींदो। चेयरमैन हाजी रिज़वान अहमद कायम खानी चयो आहे त मातली शहर की तरक्की ऐं अवाम के सहूलतूं फराहम करण संदन पहिरीं तरजीह आहे ऐं रोडनि जी बहितरी लाइ वधीक मनसूबनि ते पिणु कमु जारी आहे। हिन वधीक चयो त रोडनि जी तमीर में मयार ते का बि समझौती न कई वेंदी। शहरियुनि तरफ़ां पेवर ब्लॉक रोड जे कम जी बहाली ते ख़ुशी जो इज़हार कयो वियो आहे।